नाज़रीन, सॼी सिंध जी हैदराबाद में भी औरतुनि जे आलमी ॾियारे ते मार्च कयो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे इरफान अली बुगियो। शहबाज बिल्डिंग खां प्रेस क्लब ताईं निकितल रैली जी अॻवाणी औरत अॻवाणनि हसीन मुसरत शाह, आलिया बख्शल, मारवी लतीफ़ी, रिहाना चन्नड़, इरफाना मलाह, अमर सिंधु, रुखसाना प्रीत चन्नड़ ऐं ॿियनि कई। आज़ादी मार्च जे मौक़े ते ॿारनि पारां ख़ाका पेश कया विया। जॾहिं त मार्च में शरीक औरतुनि पारां मुख़्तलिफ़ गीतनि ते रक़्स पिणु पेश कयो वियो। मार्च में शरीक औरत अॻवाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन रैलीअ जो मक़सदु औरतुनि जे हक़नि जी हासिलात ऐं औरतुनि में जागरता पैदा करणु आहे। असांजा मुतालिबा आहिनि त ही इंक्रोचमेंट जे नाले में जेके औरतुनि जा घर ठाहिया था वञनि उहे बंदि कया वञनि, जेके माहिगीरनि खां ॿेट खसिया था वञनि उहे माहिगीरनि जी असली मिल्कियत आहे, उहे उन्हनि जे लाइ हुजणु घुरिजनि। त औरतूं निकितियूं आहिनि, हे सभु उन ॻाल्हि जो सबूत आहे त औरत पंहिंजा हक़ वठी रहंदी ऐं इंशाअल्लाह ताला वठी रहंदी। हीअ औरतुनि जी जिदोजहद आहे, हिकिड़ी तहरीक आहे ऐं जेका उथी आहे हीअ नारो आहे त औरतुनि खे पंहिंजा हक़ ॾियो। औरतुनि खे जेके असांजा 3 स्लोगन आहिनि त औरतुनि खे बराबरी जा हक़, औरतुनि खे पंहिंजी जेका आहे सो हायर एजुकेशन खे परसू करण जे लाइ न रोकियो वञे, औरत जॾहिं मुआशरे में ॿाहिरि निकिरे त उहा सेफ ऐं सिक्योर हुजे। असां चऊं था कि औरत के घर जे खाधे जी टेबल खां वठी ऐवाननि ताईं तव्हां डिसीजन मेकिंग में शामिल कयो। फ़ैसला साज़ी में औरत हूंदी त बहितरीन फ़ैसला थींदा ऐं मुल्क ऐं क़ौम खे फ़ाइदो थींदो। असांजो हीउ जेको सिस्टम आहे, पूरो सिस्टम आहे हिकिड़ो पेट्राइकल सिस्टम आहे न, जंहिंमें मेल खे वधीक प्रायोरिटी ॾिनी वेंदी आहे हर कम में। त असां चाहियूं था त वुमेन्स खे बि उहे ई इक्वल राइट्स मिलनि जेके मेल खे मिलनि था। उन करे असां औरत आज़ादी मार्च में शरीक औरतुनि घुर कई त औरतुनि मथां जिनसी ॾाढाई, घरू तशद्दुद, हैरासमेंट तोड़े हर क़िस्म जे दबाव ख़िलाफ़ मुअसर कानून साज़ी करण सां गॾु काराइता उपा वरिता वञनि।